हिते मांखे ॿुधायूं त मनहड़ो में आबादगार एक्शन कमेटी पारां ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। बांदी मोरो रोड ते धरणे सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मुसाफ़िर सख़्त परेशान आहिनि। मनहड़ो ऐं सन शाख में हथरादू वारा बंदी ख़त्म करे पाणी ॾिनो वञे, आबादगारनि जो चवणु आहे। अहम ख़बर नासिन अवां सां शेयर कयूं पिया। मनहड़ो में आबादगार एक्शन कमेटी पारां ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। बांदी मोरो रोड ते धरणे सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं, जॾहिं त मुसाफ़िर सख़्त परेशान आहिनि। मनहड़ो ऐं सन शाख में हथरादू वारा बंदी ख़त्म करे पाणी ॾिनो वञे, आबादगारनि जो इहो मुतालबो आहे। मनहड़ो में आबादगार एक्शन कमेटी पारां ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। मनहड़ो में आबादगार एक्शन कमेटी पारां ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। बांदी मोरो रोड ते धरणे सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मुसाफ़िर सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हथरादू वारा बंदी ख़त्म करे पाणी ॾिनो वञे, आबादगारनि जो अहिड़ो चवणु आहे।